जेको पघारदार तबको आहे, जंहिं वटि फ़क़ति पघार आहे, उन पघार जे तार तबिके जे मथां 200 रुपया किलो अटो किरायो वञे थो। उन जे करे हू तमामु घणो परेशान आहे। हू सभु परेशानियुनि सां गॾु हीअ हाणे हेॾी वॾी बजट आहे फूड डिपार्टमेंट जी, मुख़्तलिफ़ उन जी ब्रांचिस आहिनि, मुख़्तलिफ़ सेक्रेटरी आहिनि, मिनिस्टर्स आहिनि, डीजीस आहिनि, डायरेक्टर्स आहिनि, उन्हनि जो कंट्रोल न रहियो आहे। उन जे करे हर साल इहो थींदो आहे, वॾी तादाद में कणिक वरिती वेंदी आहे, कॾहिं टारगेट पूरो थींदो आहे, कॾहिं न थींदो आहे। हाणे इहो टारगेट हो त असांजा जेके फ़सुल आहिनि उहो 50 लख एकड़ ते असीं कणिक असांखे मिलंदी, उन खां पोइ उनजो टारगेट 14 लख पूरो कयो वेंदो। हिन भेरे ईअं चई सघिजे थो त हाणे हिन वक़्तु सीज़न हली रहियो आहे, राइस जो हली रहियो आहे, राइस हींअर अचे थी, इहो हिकु बहितर थींदो ग़रीब माण्हूअ लाइ, कुझु हुनखे रिलीफ मिलंदो। 3 वेला कणिक खाईंदो, पर हिन भेरे चांवर असांजो लहे पियो, ऐं चांवर जो 2 वेला अगरि चांवर खाईंदो त कुझु उनजे मथां वज़न, पर मामिलो आहे त चांवर जो अघु बि उन ते अमल केरु कराईंदो। अगरि असां सिंध जो चांवर हींअर लही रहियो आहे त उन चांवर जो अमल केरु कराईंदो त इहो अघु न वधाए वञे। चांवर 300 रुपया किलो, किथे 400 रुपया किलो, साईं भाॼियुनि जा अघ तव्हां हलिया वञो त फ़सुल सिंध में मौजूदु आहे, सिंध जी ज़मीन मौजूदु आहे, त पोइ छाजे करे हेतिरो हाणे इन जा जेके इंतिहाई नाहिली आहे, करप्शन आहे, डायरेक्ट जेको आहे उहो फूड डिपार्टमेंट उनजो ज़िम्मेवार आहे, सिंध निगरान सीएम उनजो ज़िम्मेवार आहे, माज़ीअ जी हुकूमत उनजो ज़िम्मेवार आहिनि। उन्हनि दावा कंदा रहिया त असीं मुफ़्त अटो, हाणे हिकिड़ो ॿियो पासो बि आहे हिते, चए वियो त आबादकारनि खे 5000 रुपया फ़ी एकड़ ॾिनो वेंदो, उनखे सब्सिडी ॾिनी वेंदी। उन खां अलावा उन्हनि खे जेके ज़मीन आहे, ॿिज जेको आहे उनखे मुफ़्त ॾिनो वेंदो। उन में बि इहो थियो आहे त उन में सिफारिश कल्चर तमामु वॾो हलियो, अधु आबादकारनि खे पैसा ॾिना विया, अधु खे न ॾिना विया। त इन सॼी सूरत हाल में जेको ग़रीब माण्हू आहे, मिसकिन माण्हू आहे, इन ते तमामु वॾी तहक़ीक़ जी, तमामु वॾे ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे, तमामु बहस मुबाहिसे जी ज़रूरत आहे त सिंध जेकी ज़मीनुनि सां सरसब्ज़ आहे, मालामाल आहे, ॿोॾूं बि असां वटि आहियूं, ज़मीन बि असांजी बहितर थी, छाजे करे अॼु टमाटे जो अघु आहे, छाजे करे बसर जो अघु आहे, छाजे करे कणिक जो अघु तेज़ी सां वधे पियो, ग़रीब माण्हू अटो न पियो खाई सघे। इन समूरी सूरत हाल ते सिंध हुकूमत खे पंहिंजी जेकी नाअहली आहे उनखे हटाइणो पवंदो। जेके ऑफिसर्स आहिनि, जेको हिकिड़ो करप्शन अंदाज़ में हले थो, माफ़िया उनखे जेके उन्हनि खां कमीशन वठनि था, उहो सॼो कुझु अगरि असीं क़ाबिल सां अगरि यूरिया ते ॻाल्हि ॿोल कयूं त यूरिया जेके DAP जी बोरी आहे 9400 खां वधीक आहे। अगरि यूरिया बाण जी ॻाल्हि कजे त उन जा जेके अघ आहिनि उहे ब्लैक में 37-3500 जी शायदि आहे। उनजा हींअर ब्लैक मार्केटिंग में तव्हां ईंदव न त दुकाननि ते 4800 रुपया यूरिया जी बोरी तो बि तव्हांखे मिलंदी कोन। आबादकारनि जा सूर पंहिंजी जाइ ते आहिनि, जेके फ्लोर मिल्स वारा आहिनि उहे दाऊं पंहिंजी जाइ ते कनि था, पर असीं जेको आम माण्हू खे ॾिसूं था, आम माण्हू जंहिं माण्हू वटि हिकिड़ी महदूद पघार आहे, उनजी ज़िंदगी तमामु घणी डिस्टर्ब आहे, उहो तमामु घणो परेशान आहे। सरकार खां मुतालबो करे रहियो आहे त कणिक जो अघु, अटे जो अघु घटायो वञे ऐं जेको मुक़ररु अघु आहे उन ते अमल करायो वञे, मार्केटुनि में सर्च कयो वञे, छापा हया वञनि त जीअं जेके अघु वधाइनि पिया उहे कंट्रोल थी सघनि ऐं ग़रीब माण्हू जेको आहे उहो फ़क़ति अटो, ॿियो त कुझु नथो घुरे, न ई के वॾी अयाशी थो घुरे, न वॾा खाधा, न ताम, न शाही ताम थो घुरे। मिसकीन माण्हू फ़क़ति अटो थो घुरे। उन अटे खे त घटि में घटि ग़रीब माण्हूअ खे ॾिनो वञे, सिंध जे माण्हूअ खे, त जीअं सिंध जो माण्हू फ़क़ति अटो जेको आहे पंहिंजे बचनि खे नाश्ते में सुबुह जो को मानी ऐं चांहि खाराए सघे, मंझंदि जो कुझु खाराए सघे। हिन वक़्तु सिंध में अटे जी तमामु ईअं चई सघिजे थो त तमामु ख़राब सूरत हाल आहे। वडी मेहरबानी तफ़सील ॾियण लाइ असलम हैदर सोलंकी। नाज़रीन, कराची का असलम हैदर सोलंकी तफ़सील ॾेई रहियो त कराची ऐं भर पासे में बि अटो सस्तो न थियो आहे, अवाम परेशान आहे। सिंध में अटो सस्तो न थियो आहे, महांगाई सटियल अवाम महांगे अघ ते ख़रीद करण ते मजबूर आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में अटो अणहलभ थी वियो आहे। अवां ॿुधायूं त कराची, मलीर, हैदराबाद, शिकारपुर, ठाटो, काज़ी अहमद, बिरिया सिटी, झंडोमरी ऐं ॿियनि शहरनि में अटे जा अघ चोट चढ़ियल आहिनि। दिहाड़ी ते कम कंदड़ पुरत महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर आहिनि। फौरी तौर अटो सस्तो करे रिलीफ फराहम करण जी घुर कई वई आहे। सिंध में अटे जा अघ चोट चढ़ियल आहिनि। गरीब पुरत महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर आहे। इंतजामिया निंड सुतल आहे। अवां खे इहो ॿुधायूं त सिंध में अटो सस्तो न थियो आहे। महांगाई सटियल अवाम महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर आहे। इन हवाले सां बिरिया सिटी खां वीडियो लिंक ते मौजूद आहे
मीर मोहम्मद सेतो। जी मीर मोहम्मद, तफ़सीली जो जी काज़ी रबेल सूरत हाल जेकी आहे सिंध में तमाम ॾाढी गंभीर आहे। अटो सस्तो माण्हुनि खे मिलणु मुश्किल माल थी वियो आहे। तव्हांखे सूरत हाल ॿुधायूं ज़िले नौशहर फिरोज जी, त साहिती ज़िले नौशहर फिरोज जे मुख़्तलिफ़ शहरनि भिरिया सिटी, भिरिया रोड, थारूशाह ऐं मेरापुर जे अंदरि जेको कणिक जो अटो आहे उहो 140 रुपया खां वठी 150 रुपया ताईं किलो त विकिरो थिए पियो। जॾहिं त ग़रीब मिसकीन माण्हू जेको आहे उहो सस्तो अटो वठण ते जेको आहे नथो वठी सघे ऐं हुन जा बच्चा जेके आहिनि फ़ाक़ा कशीअ जो शिकार थियल आहिनि। ऐं तव्हांखे इहा बि ॻाल्हि ॿुधायूं त हिते ज़िले नौशहर फिरोज जे अंदरि सस्ते अटे जा स्टॉल पिणु लॻाया विया, भिरिया सिटी ऐं भिरिया रोड में लॻाया विया, पर उहे बि न हली सघिया। ऐं जिते कुझु जेको आहे सो छापा लॻा मुख़्तलिफ़ गोदामनि ते ऐं उतां जेको अटो फ्लोर मिल खां जेको मिलियो हो उहो नाक़िस अटो हो जेको माण्हू न पिया वठनि ऐं उहो स्टॉलनि ते पियो रहियो ऐं जेको अटो ख़राबु हुयो, माण्हुनि उहो अटो न वरितो। ऐं 100 जेको 10 किलो जेको थेलो आहे उहो 100 जेको आहे 1150 रुपया जो थेलो विकिरो पियो थियो, पर उहो बि अटो माण्हुनि खे जेको आहे मुयसरु न पियो थियो। ऐं गॾोगॾु हिते असां नौशहर फिरोज ऐं भिरिया सिटीअ जी ॻाल्हि कयूं त भिरिया सिटीअ में बि इहा साॻी सूरत हाल आहे ऐं ज़िले जे सभिनी जेको शहरनि में इहा जेके अटे जी जेको खोट वारी सूरत हाल आहे। ज़िले में तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त 130 जेके अटा चक्कियूं आहिनि उहे रजिस्टर आहिनि ऐं ज़िले में जेको आहे सो 4 फ्लोर बिल आहिनि रजिस्टर थियल आहिनि। पर असांजी जेको आहे ज़रियनि खां मालूम थियो आहे त जेको खुराक खातो आहे सिंध जो उहो हुननि खे कोटा जेकी ॾींदा आहिनि अनाज जी, उहा अनाज जी कोटा हुननि खे न मिलण जे करे हुननि जेको आहे सो जेको ओपन मार्केट मां कणिक ख़रीद कनि पिया। उहो ॾाढो इंतिहाई मुश्किल आहे ऐं 10,000 वारी जेकी बोरी आहे हाणे उहा 13 खां 14,000 रुपया ताईं विकिरो थिए पई। ऐं इन सां गॾु तव्हांखे ॿुधायूं त आबादगार जेके आहिनि हींअर कणिक जी पोखाई उन्हनि शुरू कई आहे ऐं डिसंबर जे आख़िर ताईं हींअर पोखाई थींदी, जिते DAP भाण आहे ऐं यूरिया उनजी ब्लैक मार्केटिंग खे तमामु जेको आहे हले पई ऐं ब्लैक ते कलर विकिरो थो पियो। ऐं जो इन जो यूरिया जो जेको DT रेट आहे उहो 3700 रुपया आहे, पर उहो महांगे अघ ते 2000 रुपया खां मथे जेको आहे विकिरो थिए पियो अञा बि। ऐं इन खां DAP बि जेको उहो बि 4 खां 5,000 रुपया वधीक विकिरो थिए थो ऐं इंतिहाई माण्हू ॾुखी सूरत हाल में गुज़रे थो। ऐं इन में ख़ासि करे जेके वीचारा रोज़मरह जा जेके माण्हू आहिनि, रोज़मरह अटो वठण वारा आहिनि, 1 किलो या 2 किलो पंहिंजे बचनि खे खाराइनि था, उहो अटो वठण ते तमामु मजबूर आहिनि ऐं मुश्किल वारी सूरत हाल उन्हनि जी आहे। ऐं वीचारा फ़क़ कशीअ जो शिकार आहिनि, माण्हुनि खे ॿिनि वेलनि जी मानी बि नथी मिले ऐं हुकूमत त दवाऊं करे थी त असां माण्हुनि खे मुफ़्त अटो फराहम कंदासीं ऐं जेको आहे सो माण्हुनि जूं पघारूं ॿीणियूं कंदासीं, पर हिन महिल ताईं का बि अहिड़ी बि माण्हुनि खे का बि रिलीफ नथो ॾिनो वञे। ऐं असांजे गोदामनि जी ॻाल्हि था कयूं, कणिक जा जेके फुट जा गोदाम आहिनि उहे गोदामनि ते जेको उहे कणिक ख़राब थी रही आहे। ऐं हिन भेरे ज़िले नौशहर फिरोज में कणिक जी ख़रीदारी जो हदफ़ जेको मुक़ररु कयो वियो उहो 14 लख बोरियूं कयूं, पर बदकिस्मतीअ सां उहो हदफ़ जेको आहे उहो अचीव न करे सघियो आहे फुट खातो। ऐं फुट खातो इन में सिर्फ़ु 8 लख बोरियूं ख़रीद करे चुको आहे, पर ॿियूं बोरियूं जेके आहिनि अञा ताईं ख़रीद न करे चुकियो आहे, जंहिंजे करे 5 लखनि बोरियुनि जो अञा बि। वॾी महिरबानी अपडेट करण लाइ मीर मोहम्मद सेतो। नाज़रीन, भिरिया सिटी खां मीर मोहम्मद सेतो अपडेट करे रहियो त भिरिया सिटी ऐं भर पासे में बि अटो सस्तो न थियो आहे, अवाम परेशानी खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहे। अव्हांखे ॿुधायो त सिंध में अटो सस्तो न थियो, महांगाई सटियल अवाम महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर आहे, इंतज़ामिया निंड सुतल आहे। दिहाड़ी ते कम कंदड़ पुरत महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर आहे। फौरी तौर ते अटो सस्तो करे रिलीफ फराहम करण जी घुर कई वई आहे। अव्हांखे अपडेट कयो त सिंध में अटे जा अघ चोट चढ़ियल आहिनि, गरीब पुरत महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर आहे। सिंध में अटे जा अघ चोट चढ़ियल आहिनि, अवाम परेशान आहिनि। हिन वक़्त ताईं इंतज़ामिया को बि नोटिस न वरितो आहे।
कराची, मलीर, हैदराबाद, शिकारपुर, ठट्टो, काज़ी अहमद, भिरिया सिटी, झंडो मरी ऐं ॿियनि शहरनि में अटे जा अघ चोट चढ़ियल आहिनि। ॾियारी ते कम कंदड़ पोरियत महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर आहे। फौरी तौर ते अटो सस्तो करे रिलीफ फराहम करण जी घुर कई वई आहे। सिंध में अटो सस्तो न थियो आहे। महांगाई सटियल हवा महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर आहे। इंतजामिया हिन वक़्त ताईं को बि नोटिस न वरितो आहे। कराची, हैदराबाद, मलीर, शिकारपुर, ठट्टो, काज़ी अहमद, भिरिया सिटी, झंडो मरी ऐं ॿियनि शहरनि में अटे जा अघ चोट चढ़ियल आहिनि। अवाम परेशान आहे। ॾियारी ते कम कंदड़ पोरियत महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर आहे। फौरी तौर अटो सस्तो करे रिलीफ फराहम करण जी घुर कई वई आहे। सिंध में अटे जा अघ चोट चढ़ियल आहिनि। गरीब अवाम परेशान आहे। ख़बर वाकनी त सिंध में अटे जा अघ चोट चढ़ियल आहिनि। गरीब पोरियत महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर आहे। हिन वक़्त ताईं इंतजामिया को बि नोटिस न वरितो आहे। अवाम पारां नोटिस वठण जो मुतालबो कयो वियो आहे। ॾियारी ते कम कंदड़ पोरियत महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर आहे। फौरी तौर अटो सस्तो करे रिलीफ फराहम करण जी घुर कई वई आहे। सिंध में अटो सस्तो न थियो आहे। महांगाई सटियल अवाम महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर आहे। सिंध में अटे जा अघ चोट चढ़ियल आहिनि। गरीब पोरियत महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर आहे। इंतजामिया निंड सुतल आहे। हिन वक़्त ताईं कंहिं बि को नोटिस न वरितो आहे। अवाम पारां नोटिस वठण जो मुतालबो कयो वियो आहे। ॾियारी ते कम कंदड़ पोरियत महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर आहे। फौरी तौर अटो सस्तो करे रिलीफ फराहम करण जी घुर कई वई आहे। अवांखे ॿुधायूं त सिंध में अटे जा अघ चोट चढ़ियल आहिनि। गरीब पोरियत महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर आहे। सिंध में अटो सस्तो न थियो आहे। महांगाई सटियल हवा महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर आहे। अवाम पारां मुतालबो कयो वियो आहे त नोटिस वठी अटो सस्तो कयो वञे, रिलीफ फराहम कयो वञे। ॾियारी ते कम कंदड़ पोरियत महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर आहे। फौरी तौर अटो सस्तो करे रिलीफ फराहम करण जी घुर कई वई आहे। मलीर ऐं भर पासे में बि अटो सस्तो न थियो आहे। अवाम परेशान आहे। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे मलीर खां वहीद मुराद सियाल। जी वहीद मुराद सियाल, अटो सस्तो न थियो आहे। आबादी डिस्ट्रिक्ट आहे उते अटे जी न रुगो सिर्फ़ खोट आहे पर अटो जेको आहे मयारी बि नथो मिले। जेको खुराक खातो आहे डिस्ट्रिक्ट मलीर जे अंदरि 3 गोदाम आहिनि। मंजिल पंप जो इलाइक़ो आहे तमामु वॾा 3 गोदाम आहिनि जिते हिन वक़्त बि लखें बोरियूं जेके आहिनि उहे कणिक फरार कयल आहिनि। सॼी सिंध खां जेका कणिक ईंदी आहे उहा कराची में स्टॉक थींदी आहे। उन खुराक खाते जेके गोदाम आहिनि उहे डिस्ट्रिक्ट मलीर में आहिनि। हितां ई जेको आहे सॼी कराची जा जेके 7 ज़िला आहिनि उतां उन्हनि खे जेको आहे कणिक सप्लाई थींदी आहे। पर तव्हांखे ॿुधाईंदो त उहा जेका कणिक पियल आहे उहा तमामु वॾी गैर मयारी आहे। बरसातुनि में ऐं मुख़्तलिफ़ सबबनि जे करे लखें बोरियूं जेके ख़राब थियूं आहिनि। उन कणिक जी ख़राब थियण जे करे हिते अटे जे महांगे थियण जा जेके सबब आहिनि उहे ॿुधाया पिया वञे। खुराक खाते जे ऑफिसरनि सां मुख़्तलिफ़ वक़्त में ॻाल्हि ॿोल थी आहे। अॼु बि उन्हनि सां राब्तो थियो आहे। हुननि जो इहो चवणु आहे त अटे जी जेका का खोट न आहे। अटो हिन वक़्तु सस्तो थियो आहे। 10 किले जेका बोरी आहे 1230 रुपया जेको आहे सार्फिन खे मिले थी। पर जेके माण्हू आहिनि जेको पोरियो तबिको आहे उहो तमामु वॾो दाव थो करे। जेको गुलशन थी, गगर फाटक, रज़ाकाबाद, भैंस कॉलोनी, काठोड़, कोकर समेत जेके ॿाहिरि वारा थोरो शहरी वारा इलाइक़ा आहिनि। मलीर 15, मलीर सिटी, खोखड़ा पार समेत जेकी सॼी जेका आबादी आहे उहे तमामु वॾा माण्हू परेशान आहिनि। जेके डीलर आहिनि, जेके मुनाफ़ेखोर आहिनि, जेके उन्हनि जेको तमामु वॾो जेको अटो स्टॉक करे छॾियो आहे। इहो ई सबबु आहे त आम माण्हुनि खे अटो
मिले नथो। तमाम वॾी शिकायतूं आहिनि पर खुराक खातो निंड पियल आहे। कराची में 91 फ्लोर मिलियूं, 250 खां वधीक जेके अटे जूं चकियूं आहिनि उते तमाम वॾी जेको आहे हिकहटी ॿुधाई पने। उतां जेको अटो अचे थो उहो वॾनि वॾनि डीलरनि खे त मिले थो, जेके आम नंढा नंढा दुकानदार उन्हनि खे तमामु वॾो महांगो मिले थो। ख़ासि तौर जेके अटे जूं चकियूं आहिनि उन्हनि पारां इहे दावो कयूं वञे त जेका फी बोरी ते जेको आहे खुराक खाते ते हू शिकायतूं कंदा आहिनि, तॾहिं त जेको आहे फी बोरी ते 500 खां 800 रुपया जेको आहे रुशत वरिती वेंदी आहे। इहो ई सबबु आहे त अटो महांगो थो मिले। विर्छ जो तमामु वॾो मसइलो आहे। विर्छ बहितर न हुजण जे करे अटो जेको सस्तो हुजणु घुरिजे, अटो जेको मयारी हुजणु घुरिजे, उहो जेको आम माण्हू जेको पोरिया तबिको आहे, विचोले तबिको जो माण्हू आहे, उन्हनि ताईं नथो पहुची सघे। ही ख़ासि तौर ते जेको अटो जॾहिं मयारी नथो मिले, उन मयारीअ ते न मिलण जे करे तमामु वॾियूं माण्हू खे मुश्किलात सां मुंहिंजो खुराक खाते पारां कुझु वक़्त अॻु में कमिश्नर कराची ख़ासि तौर ते मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके सस्ते अटे जा स्टाल लॻाया था, उहे बि कुझु वक़्ती जेको आहे लॻाया था। उन खां पोइ सिंध हुकूमत थोरी जेके डिप्टी कमिश्नर आहे उहे गाइब आहिनि। को जेको आहे चेक एंड बैलेंस न आहे, न असिस्टेंट कमिश्नर मुख्तार कार डिप्टी कमिश्नर केर बि जेको आहे अटे जी फराहमी खे बहितर करणु, अटे जी सस्ते अटे जेका फराहमी सां समेत जेको अटे सस्तो करण वारी जेका सिंध हुकूमत पारां जेका रिलीफ जेको ॾिनो वियो, उन ते डिप्टी कमिश्नर मलीर जेको आहे ख़ासि तौर ते कॾहिं बि इहा तकलीफ़ करण जी गवार न कई आहे त जेको अटे जी फराहमी खे बहितर कराए वञे। अटो सस्तो हुजणु घुरिजे, जीअं विचोलो तबिको, पोरिया तबिको, जेको ॾियारीदार जेको माण्हू आहे उन ते सही नमूने जेको आहे अटो पुॼी सघे, मयारी अटो पहुची सघे। खोड़ सारा अहिड़ा हंध आहिनि जिते हिन वक़्त बि जेको आहे जीअं कराची ॿाहिराड़ी जो जेको कराची खां हिन शहर खां 100 किलोमीटर जेका पटी मैदान खार वाणकंड वारा जेके इलाइक़ा आहिनि उते तमामु वॾो मिसकिन माण्हू रहे थो, जिन्हनि जो गुज़र सफ़र जेको आहे ज़राअत ते आहे। उहे माण्हू हिकु अटे जी लप लाइ 500 या 10 वॾी महिरबानी अपडेट करण लाइ वहीद मुराद सयाल। नाज़रीन, मलीर खां वहीद मुराद सयाल अपडेट करे रहियो त मलीर ऐं भर पासे में बि अटो सस्तो न थियो आहे। अटो सस्तो न थियण करे अवाम परेशानी खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहे। इंतिज़ामिया निंड सुतल आहे। अवाम पारां इंतिज़ामिया खां नोटिस वठण जो मुतालबो कयो वियो आहे। ॾियारी ते कमु कंदड़ पोरियत महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर आहे। फौरी तौर अटो सस्तो करे रिलीफ फराहम करण जी घुर कई वई आहे। सिंध में अटे जा अघ चोट चढ़ियल आहिनि। गरीब पोरियत महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर आहे। अव्हांखे ॿुधायो त सिंध में अटे जा अघ चोट चढ़ियल आहिनि। अवाम परेशान आहे। इंतिज़ामिया निंड सुतल आहे। सिंध में अटो सस्तो न थियो आहे। महांगाई सटियल अवाम महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर आहे। कराची, हैदराबाद, शिकारपुर, ठट्टो, बिरासिटी ऐं ॿियनि शहरनि में अटो सस्तो न थियो आहे। ॾियारी ते कमु कंदड़ पोरियत महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर आहे। फौरी तौर अटो सस्तो करे रिलीफ फराहम करण जी घुर कई वई आहे। सिंध में अटे जा अघ चोट चढ़ियल आहिनि। गरीब पोरियत महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर आहे। नोटिस वठण जो मुतालबो कयो वियो। अव्हांखे ॿुधायूं त सिंध में अटो सस्तो न थियो आहे। महांगाई सटियल अवाम महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर आहे। इंतिज़ामिया हिन वक़्त ताईं को बि नोटिस न वरितो आहे। अवाम परेशान आहे। कराची, मलीर, हैदराबाद, शिकारपुर, ठट्टो, काज़ी अहमद, बिरासिटी ऐं ॿियनि शहरनि में अटो सस्तो न थियो आहे। ॾियारी ते कमु कंदड़ पोरियत महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर आहे। फौरी तौर अटो सस्तो करे रिलीफ फराहम करण जी घुर कई वई आहे। सिंध में अटे जा अघ चोट चढ़ियल आहिनि। गरीब पोरियत महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर आहे। अवाम पारां मुतालबो कयो वियो आहे त अटो सस्तो फराहम करे रिलीफ फराहम कयो वञे, ॻणती ख़तम कई वञे। कराची, हैदराबाद, शिकारपुर, ठट्टो, काज़ी अहमद, बिरासिटी, झंडोमरी ऐं ॿियनि शहरनि में अटो महांगो आहे। ॾियारी ते कमु कंदड़ पोरियत परेशान आहिनि। ॾियारी ते कमु कंदड़ पोरियत महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर आहिनि। फौरी तौर अटो सस्तो करण जो मुतालबो कयो वियो आहे। सिंध में अटे जा अघ चोट चढ़ियल आहिनि। गरीब पोरियत महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर आहे। सिंध में अटे जा अघ चोट चढ़ियल आहिनि। गरीब पोरियत महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर आहे। नोटिस वठण जो मुतालबो कयो वियो। कराची, हैदराबाद, शिकारपुर, ठट्टो, काज़ी अहमद, बिरासिटी, झंडोमरी ऐं ॿियनि शहरनि में अटे जा अघ चोट चढ़ियल आहिनि। अवाम परेशान आहे।
अवांखे ॿुधायूं त ॾियारी ते कम कंदड़ पुरत महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर आहिनि। फौरी तौर अटो सस्तो करे रिलीफ फराहम करण जी घुर कई वई आहे। खबर वाकनी त सिंध में अटे जा अघ चोट चढ़ियल आहिनि। गरीब पुरत महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर आहे। कराची, हैदराबाद, शिकारपुर, ठट्टो, काजी अहमद, बिरियासिटी, झंडूमरी ऐं ॿियनि शहरनि में अटो महांगो आहे। अवाम परेशान आहे। ॾियारी ते कम कंदड़ पुरत महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर आहे। फौरी तौर अटो सस्तो करे रिलीफ फराहम करण जी घुर कई वई आहे। सिंध में अटे जा अघ चोट चढ़ियल आहिनि। गरीब पुरत महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर आहे। कराची, हैदराबाद, शिकारपुर, ठट्टो, काजी अहमद, बिरियासिटी, झंडूमरी ऐं ॿियनि शहरनि में अटे जा अघ चोट चढ़ियल आहिनि। अवांखे ॿुधायूं त ॾियारी ते कम कंदड़ पुरत महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर आहे। फौरी तौर अटो सस्तो करे रिलीफ फराहम करण जी घुर कई वई आहे। सिंध में अटे जा अघ चोट चढ़ियल आहिनि। गरीब पुरत महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर आहे। सिंध में अटे जा अघ चोट चढ़ियल आहिनि। अवाम परेशान आहे। नोटिस वठण जो मुतालबो कयो वियो आहे। काजी अहमद ऐं ॿियनि शहरनि में बि अटो महांगो आहे। कराची, हैदराबाद, शिकारपुर, ठट्टो, काजी अहमद, बिरियासिटी, झंडूमरी ऐं ॿियनि शहरनि में अटो महांगो आहे। रहवासी परेशान आहिनि। ॾियारी ते कम कंदड़ पुरत महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर आहिनि। फौरी तौर अटो सस्तो करे रिलीफ फराहम करण जी घुर कई वई आहे। सिंध में अटो सस्तो न थियो आहे। महांगे अघ ते अवाम ख़रीद करण ते मजबूर आहे। इंतजामिया खां नोटिस वठण जो मुतालबो कयो वियो आहे। कराची, हैदराबाद, शिकारपुर, ठट्टो, काजी अहमद, बिरियासिटी, झंडूमरी ऐं ॿियनि शहरनि में अटे जा अघ चोट चढ़ियल आहिनि। रहवासियुनि पारां मुतालबो कयो वियो आहे त अटो सस्तो करे रिलीफ फराहम कयो वञे। सिंध में अटे जा अघ चोट चढ़ियल आहिनि। अवाम परेशान आहे। गरीब पुरत महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर आहे। नोटिस वठण जो मुतालबो कयो वियो आहे। रहवासियुनि चयो आहे त अटो महांगो आहे, जंहिं सबबि परेशान आहियूं। अटो सस्तो करे रिलीफ फराहम कयो वञे, मुतालबो कयो वियो आहे। काजी अहमद ऐं भरपासे में बि अटो महांगो आहे। रहवासी परेशान आहिनि। काजी अहमद मां वीडियो लिंक ते मौजूद आहे मुमताज जतोई। जी मुमताज, तफ़सील ॾिजो। बिल्कुलु मां अॻिते विकिरो थिए पियो। हिन वक़्तु जेको अटो आहे, चकी मालिकनि जो चवणु आहे त असां 130 खां 140 रुपया जेको विकिरो कयूं था। जेके दुकानदार आहिनि उहे अटो जेको सो ख़रीद करे मुख़्तलिफ़ जेको रेट पंहिंजा मनपसंदि जेके उन्हनि मुक़ररु कया आहिनि, जीअं 140 आहे, 150 रुपया बि आहे, किथे 160 रुपया बि आहे। जेका ग़रीब पोरियत तबिको जेको आवाम आहे उहो बिल्कुलु हिन महांगाई जे जेको सो बिल्कुलु हिन में लपेट में आहे। हुनजो गुज़र तमामु घणो ॾुखियो थी वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुंहिंजी जेको सो एसपी काज़ी अहमद सां बि ॻाल्हि ॿोल थी। उन चयो त असां फुटवारनि सां ॻाल्हायो आहे ऐं जेको सो टीमूं जोड़े असां बिल्कुलु छापा हणंदासीं। अटे जूं शिकायतूं अचनि थियूं त अटो जेको सो शहर में वॾे जेको सो महांगे अॻिते विकिरो थिए पियो। उन खां अलावा जेके ॿियूं शयूं आहिनि, खंडु आहे, चांहि, पती आहे, उहा बि जेको सो तमामु घणे अॻिते विकिरो थिए पई। आलू, पटाटा, सब्जियूं वग़ैरह 100 रुपए खां जेको सो वधीक जेको सो विकामजी रहियूं आहिनि। ख़ासि करे जेको अटो आहे उनखे अञा ताईं कंट्रोल न थी सघियो आहे। अटो बिल्कुलु महांगे अॻिते विकिरो थियो आहे। जेके चकी मालिक आहिनि उन जो चवणु आहे त असांखे जेको सो कणिक आहे 46 रुपया मण खां वठी 48 रुपया मण असांखे मिले थी। उन खां पोइ असांजी पीसाई आहे, छड़ाई आहे। उन में जेको जो ख़र्चो अचे थो तक़रीबन अटो जेको सो तक़रीबन 5200 रुपया 5300 रुपया मण जे हिसाब सां उहो विकिरो थिए। मुमताज ॿुधाइजो त अटो सस्तो न थियो आहे, अवाम परेशान आहे। हिन हवाले सां इंतजामिया सां का ॻाल्हि ॿोल थी सघी आहे त इंतजामिया हिन वक़्तु आख़िर नोटिस छो न वरितो आहे, अटो सस्तो छो न करायो वियो आहे? जी, असिस्टेंट कमिश्नर सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी। उन्हनि जो चवणु आहे त फुट जेके आहे
जेको अथॉरिटी आहे फूड इंस्पेक्टर वग़ैरह जेके आहिनि उन्हनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। असां उन्हनि सां ॻाल्हायो आहे, उहे टीमूं जोड़ींदासीं। उन खां पोइ जेको सो असां उहे छापा हणंदासीं। जेके दुकानदार आहिनि वधीक रेट जेको अटे जो वठनि पिया उन्हनि खिलाफ़ कार्रवाई कंदासीं। जेको उन्हनि जो चवणु आहे एसी जो त असांखे जेसीं ताईं फूड वारनि जेके असां सां उहे नथा ताउन कनि तेसीं असां छापा नथा हणी सघूं। ऐं हिन वक़्तु जेको अटो आहे बिल्कुलु काज़ी अहमद जा जेके मुख़्तलिफ़ नंढा वॾा शहर आहिनि या ज़िलो शहीद बेनज़ीराबाद उनजा 4 तालुका आहिनि। दौड़ आहे, काज़ी अहमद आहे, दौलतपुर इहो आहे, सकरंड आहे या नवाज़ शाह पाण जेको सो तालुको आहे उते महांगाई तमामु घणी उरूज ते आहे। अटे जे अॻु ते जेको सो कंट्रोल न पियो कयो वञे। इंतिज़ामिया जे मुख़्तलिफ़ जेको सो वक़्तनि ते हिते छापा हणनि था सिर्फ़ु सब्जियुनि ते, फ्रूट ते ऐं जेको सो अटो या गिह खंडु थिया उन्हनि ते उहे दुकानदारनि ते छापा नथा हणनि। उहे पंहिंजी फॉर्मेलिटी पूरी करे वरी हलिया वञनि था त वरी पोयां जेके दुकानदार आहिनि उहे पंहिंजा मनपसंदि रेट जेको सो मुक़ररु करे वरी ग़रीब आवाम खे ॿिनी हथनि सां लुटे फुरे रहिया आहिनि। ईअं ई लॻे थो त हिते जेको सो इंतिज़ामिया गाइब आहे, इंतिज़ामिया कुझु करण लाइ तयारु न आहे, इंतिज़ामिया बेवस। वॾी महिरबानी अपडेट करण लाइ ममताज जतोई। नाज़रीन, काज़ी अहमद खां ममताज जतोई अपडेट करे रहियो त काज़ी अहमद ऐं भर पासे में बि अटो महांगो आहे, अवाम परेशान आहे। दिहाड़ी ते कम कंदड़ पुरत महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर आहे। फौरी तौर अटो सस्तो करे रिलीफ फराहम करण जी घुर कई वई आहे। सिंध में अटो सस्तो न थियो आहे। महांगाई सटियल अवाम महांगे अघ ते ख़रीद करण ते मजबूर आहे। नोटिस वठण जो मुतालबो कयो वियो आहे। अवां ॿुधो त सिंध में अटे जा अघ चोट चढ़ियल आहिनि। गरीब पुरत महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर आहे। नोटिस वठण जो मुतालबो कयो वियो आहे। रहवासियुनि पारां दाऊं कई वियूं आहिनि त अटो महांगो आहे, जंहिं सबबि परेशान आहियूं। कराची, हैदराबाद, शिकारपुर, ठटो, काज़ी अहमद, ब्रियासिटी, झंडो मरी ऐं ॿियनि शहरनि में अटे जा अघ चोट चढ़ियल आहिनि। इंतिज़ामिया निंड सुतल आहे। दिहाड़ी ते कम कंदड़ पुरत महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर आहिनि। फौरी तौर अटो सस्तो करे रिलीफ फराहम करण जी घुर कई वई आहे। सिंध में अटे जा अघ चोट चढ़ियल आहिनि। अवाम परेशान आहे। नोटिस वठण जो मुतालबो कयो वियो आहे। कराची, हैदराबाद, शिकारपुर, ठटो, काज़ी अहमद, ब्रियासिटी, झंडू मरी ऐं ॿियनि शहरनि में अटे जा अघ चोट चढ़ियल आहिनि। इंतिज़ामिया निंड सुतल आहे। दिहाड़ी ते कम कंदड़ पुरत महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर आहिनि। फौरी तौर अटो सस्तो करे रिलीफ फराहम करण जी घुर कई वई आहे। गरीब पुरत महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर आहे। इंतिज़ामिया हिन वक़्त ताईं को बि नोटिस न वरितो आहे। अवाम पारां नोटिस वठण जो मुतालबो कयो वियो आहे। झंडो मरी ऐं भर पासे में बि अटो महांगो आहे। अवाम परेशान आहे। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे खलील रहमान। जी खलील रहमान, तफ़सीली जो त हिन वक़्त ताईं अटो सस्तो न थियो आहे, इंतिज़ामिया जो छा चवणु आहे? जी काज़ी राबेल जी त तालका झंडो मरी हिकिड़ो वॾो पूरे डिस्ट्रिक्ट टंडोलियार में वॾे में वॾो तालको आहे। अगरि जे तालको जेतिरो वॾो आहे ओतिरी हिते जेका इंतिज़ामिया आहे उहा त आहे ई कोन। उन हिसाब सां त इन जा जेके तालका झंडो मरी जा शहर के बि शहर आहिनि उनमें अटे जी जेका मार्केट आहे उहा त हाई लेवल ते आहे। ग़रीब माण्हू जेको आहे उनजे त वक़्त खां बि अटे जी मार्केट चढ़ी पई आहे। हिते मज़दूर जेको तबिके जा माण्हू आहिनि उहे वधीक आहिनि। हिते मज़दूरी कंदड़ माण्हुनि सां जो अटे जा हालात अहिड़ा आहिनि त हिते तालका इंतिज़ामिया तरफ़ां को बि नोटिस न वरितो वियो। बार बार हुननि प्रेस क्लब खां शिकायतूं कयूं आहिनि। हुननि बार बार हुते शिकायतूं, हालांकि असां हींअर तालका झंडो मरी जे हेड क्वार्टर प्यार रोड में मौजूदु आहियूं। हिते तालके इंतिज़ामिया जूं टोटल ऑफिसूं बि हिते ई आहिनि। हिते जे माण्हुनि बि बार बार शिकायतूं कयूं आहिनि, पर अटे जी जेके क़ीमतूं आहिनि उहे ॾींहं खां ॾींहुं चढ़ंदियूं पियूं आहिनि। जॾहिं त तेल जूं क़ीमतूं किरियूं आहिनि उन हवाले सां ॾिसे त अटे जूं क़ीमतूं किरणु खपनि, पर उहो अटो जेको आहे अञा बि उनखे पर लॻणा वञनि। जेको माफ़िया आहे उन्हनि माफ़िया बि अहिड़ो सिस्टम रखियल आहे जेको ज़िले इंतिज़ामिया या तालके इंतिज़ामिया बि जहिड़ो उन्हनि सां ॿिट बणियल हुजे। एतिरे क़दुरु जो अटो जेको आहे 140 खां 160 रुपए ताणी विकामे पियो। आम तौर ते जेको अटो आहे उहो 150 ते त हले पियो, पर इन खां बि चढ़ियो वञे जेको 160। हाणे असांजे अगरि थोरो पुलिते नज़र कयूं था 2022 में बि अटे जी खोट आई हुई, पर एतिरो रेट अवर कोन थियो जेको हींअर रेट सफ़ा उनखे पर लॻी विया आहिनि ऐं ग़रीब माण्हू जे वक़्त खां ॻाल्हि चढ़ी वई आहे। अॼु अगरि ॻाल्हि करूं था त रुगो हेड क्वार्टर तालका झंडो मरी जो प्यारलून न आहे,
इन खां अलावा हिन जा जेके ॿिया बि स्टाफ आहिनि, उस्मान शाहूरी आहे, मीराबाद आहे, झंडोमरी सिटी आहे, मुरीद होटल आहे, ॿिया बि नंढा वॾा स्टाफ आहिनि, उन्हनि ते बि साॻी हालत लॻी पई आहे। हिकिड़ो त अटो जेको डिस्ट्रिक्ट कंदोयार जे मिलनि मां मिले पियो त उते त डीसी साहिबनि पाण वेठा आहिनि, उन्हनि ते बि को ॾंडो कोन्हे। उते बि जेको रेट हिननि हेठि वारे हिन जिन वापारियुनि खे मिले थो, जंहिंमें जेके ॻोठनि में वञनि पियो, शहरनि नंढनि तालुकनि में वञे पियो अटो, उते उन्हनि ॻोठणनि सां बि जेको आहे थोरे नमूने सां रेट उन्हनि ॻोठनि में कोन पियो मिले। एतिरे क़दुरु जो कंहिं टाइम ते उहो अटो जेको आहे शार्ट थियो वञे। हालांकि गुदाम भरिया पिया आहिनि, ईअं बि न आहे त को गुदामनि में न लखूं बोरियूं हींअर बि डिस्ट्रिक्ट कंदोयार जे गुदाम में पियूं आहिनि, पर उते उहो जेको अटो आहे या त गुदाम तरफ़ां आहे या त डीसी तरफ़ां आहे या का ॿी माफ़िया आहे जेका हिननि खां बि ज़ोर थी वई आहे। जॾहिं त हींअर त को बि सियासी हुकूमत न आहे, हींअर निगरान हुकूमत आहे। अगरि जे निगरान हुकूमत बि ईअं पई करे त बाक़ी सियासतदाननि ते कहिड़ियूं मयारूं चइबूं। हाणे हिते जा जेके माण्हू आहिनि, ग़रीब तबिके जा माण्हू, कंहिंखे दा ॾियनि, हू मज़दूरी करनि या रोडनि ते बि रोज़ एहतजाज करनि। इत हालात अहिड़ा आहिनि जो ॾींहं ब ॾींहं ख़राब थींदा वञनि। महांगाई त हर शइ में आहे, जॾहिं त महांगाई में ॾिसिजे त का बि शइ हिते अञा ताईं लधी बि न आहे। इंतिज़ामिया त आहे ई कोन। इंतिज़ामिया खे कंहिंखे चइजे, जेके चइजे त उहे ख़ाली इंतिज़ामिया नाले में वेठी आहे, ऑफिसनि ताईं वेठल आहिनि। ग़रीब माण्हू जी लाइ त केरु ॿुधण वारो कोन्हे। अगरि थोरी नज़र फिरायूं त एग्रीकल्चर में त हाणे हींअर ॾिसो त जीअं भाण जा रेट जेके आहिनि उहे हाई थी विया आहिनि। माण्हुनि एहतिजाज बि कया आहिनि, माण्हुनि शिकायतूं कयूं आहिनि, पर कुझु बि न पियो थिए। हाणे इन खां वॾी महिरबानी अपडेट करण लाइ खलील रहमान। नाज़रीन, झंडोमरी खां खलील रहमान अपडेट करे रहियो त झंडोमरी ऐं भर पासे में अटो महांगो आहे। इंतिज़ामिया निंड सुतल आहे। अवाम पारां अटो सस्तो करण जो मुतालबो कयो वियो आहे। सिंध में अटो सस्तो न थियो आहे। महांगाई सटियल अवाम महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर आहे। कराची, हैदराबाद, शिकारपुर, ठट्टो, काज़ीअमद, भिरिया सिटी, झंडोमरी ऐं ॿियनि शहरनि में अटे जा अघ चोट चढ़ियल आहिनि। इंतिज़ामिया निंड सुतल आहे। ॾियारी ते कमु कंदड़ पुर त महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर आहिनि। फौरी तौर अटो सस्तो करे रिलीफ फराहम करण जी घुर कई वई आहे। सिंध में अटे जा अघ चोट चढ़ियल आहिनि। गरीब पुर त महांगे अघ ते ख़रीद करण ते मजबूर आहिनि। अवांखे ॿुधायूं त सिंध में अटे जा अघ चोट चढ़ियल आहिनि। इंतिज़ामिया निंड सुतल आहे। नोटिस वठण जो मुतालबो कयो वियो आहे। कराची, हैदराबाद, शिकारपुर, ठट्टो, काज़ीअमद, भिरिया सिटी, झंडोमरी ऐं ॿियनि शहरनि में अटे जा अघ चोट चढ़ियल आहिनि। इंतिज़ामिया हिन वक़्त ताईं को बि नोटिस न वरितो आहे। अवाम पारां नोटिस वठण जी घुर कई वई। ॾियारी ते कमु कंदड़ पुर त महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर आहिनि। ठट्टो ऐं भर पासे में बि अटो महांगो आहे। अवाम ॻणती में वरितल आहे। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे। इकबाल जाखरो जी, इकबाल अपडेट कजो त हिन वक़्त ताईं अटो सस्तो न थियो आहे। इंतिज़ामिया छा कयो आहे? नोटिस वरितो वियो आहे? पासे वारा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में अटे जे जेको अघु उन ते ज़ाब्तो न थी सघियो आहे। जेको आम माण्हू आहे उहो सख़्तु परेशान आहिनि। बणियल ठटे जा 4 जेके तहलका आहिनि, घोड़ाबारी, चेटी बंदर, मीरपुर साकरो ऐं ठट्टो तहलका, 4 ई तहलकनि में जेको अटे जो अघु जेको 150 रुपए खां 160 रुपया फी किलो जेको विकामजी रहियो आहे। जॾहिं त इंतिज़ामी तौर ते कंहिं बि क़िस्म जेको बि हिते इंतिज़ामी रेट जेका उहा नज़र कोन थी अचे। आम जेको ॾियारी ते कमु कंदड़ मज़दूर तबिको सख़्तु परेशान आहिनि। बणियल जॾहिं त जेको 500 खां 600 रुपए ॾियारी ते मज़दूर पोरियो करे थो। पोरियत जेको उहो अटो जेको 150 रुपए खां 160 रुपया फी किलो जेको अटो ख़रीद करे रहियो आहे। जॾहिं त इंतिज़ामी तौर ते कंहिं बि क़िस्म जी का बि हिते रेट जेका आहे उहा ठटे में नज़र नथी अचे। आम माण्हू जेको सख़्तु परेशान आहे। बणियल कंहिं बि क़िस्म जो को बि डिपार्टमेंटल एग्ज़िस्टेंस जेका उहा असांखे ठटे जे अंदरि नज़र नथी अचे। न चेक एंड बैलेंस नई क़िस्म जी कंहिं बि क़िस्म जो कंट्रोल प्राइस जेके आहिनि उहे चेक एंड बैलेंस उन जो नज़र अचे थो। अहिड़ी रीति जेके आहिनि ॿैराड़ी वारा जेके इलाइक़ा आहिनि उते बि जेको अटे ख़रीद करण वारो जेको मरियल हो उन में आवाम जेका आहे फुरिजी रही आहे। 160 खां 70 रुपया फी किलो ॿैराड़ी में विकामजी रहियो आहे। जॾहिं त शहरी जेके आबादियूं आहिनि, शहरी इलाइक़ा जेके आहिनि उनमें 150 रुपए खां 160 रुपया फी किलो जेको अटो
उहो विकामजी रहियो आहे। जॾहिं त हाणे जेका 2022 जेका बोर्ड हुई 2022 जी बोर्ड खां पोइ जेको पाणी लही वियो त कच्चे समेत जेका बि इलाइक़ा हुआ उते वॾे पैमाने ते कणिक जो फसल जेको पोखी थियो हो, उहा कणिक जेका आहे उहा हितां फूड डिपार्टमेंट ऐं सरकार जेका उहा ख़रीद कई वॾे पैमाने ते, उहा ज़ख़ीरा अंदाज़ी कई थी वञे। जॾहिं त जेको कराची समेत ॿिया जेके शहर आहिनि उहो ठटे खां जेका आहे उहा कणिक स्मिगल थिए थी, जंहिंजे नतीजे में अटे जा रेट जेके आहिनि उहो हिकु मुनासिब रेट जेको मुक़ररु न थी सघियो। न ई का गवर्नमेंट जी वाज़े पॉलिसी आहे ठटे जे अंदरि त अटे जो जेको अघु उहो उन मैकेनिज़म सां विकामजे थो। कंहिं बि क़िस्म जी का बि जेका रिट हुकूमती उहा असांखे नज़र नथी अचे। न ई को हिते जेको हुकूमती सतह ते के अटे जा स्टॉल जेके उहे क़ाइमु कया विया आहिनि। जॾहिं त नुमाइशी तौर ते चंद ॾींहं अॻु में ज़िले इंतज़ामिया तारां कुझु जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में हिकु ॿ स्टॉल जेके अटे जा लॻाया विया, जंहिंमें सिर्फ़ु 10 किलो जो जेको बैग हो उहो माण्हुनि खे हिकु ॿ ॾींहंनि ताईं ॾिनो वियो, जंहिं बैदि जेके उहे नुमाइशी स्टॉल जेके लॻाया विया उहे ख़तमु कया विया आहिनि। अहिड़ी रीति 20 खां मथे जेके अटे जूं चकियूं आहिनि जेके ठटे जे अंदरि उन्हनि में अटो त जेको उहो पीसजी रहियो, हिकु त गैर जेको मयारी अटो जेको मिलावट वारो उहो विको कजे थो, उनजो कंहिं क़िस्म जो चेक एंड बैलेंस कोन्हे। जॾहिं त ॿियो अटे जा जेके अघु आहिनि उहे को मुनासिब अघु जेके आहिनि ठटे में उहो मुक़ररु न कया विया आहिनि। ऐं हीअ सॼी सूरताल जेका उहो ठटे जे अंदरि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ज़िले इंतज़ामिया जी नाअहली करे, फूड डिपार्टमेंट जी नाअहली करे, इदारा जेके आहिनि पंहिंजी ज़िम्मेवारी महसूसु न करण जे करे आवाम जेका उहा ॿिन्ही हथनि सां फुटिजी रही आहे। वॾे पैमाने ते महांगाई जेका उहा बेकाबू थींदी पई वञे। आम ॾियारी ते मज़दूर कंदड़ पोरियो तबिको जेको सख़्तु परेशान हाल बणियल। जॾहिं त हाणे जेको आहे उहो 2024 जेका इलेक्शन आम जेके चूंडियूं आहिनि उन्हनि जो रींगट ते शुरू थी चुको आहे, पर ग़रीब ऐं मिसकिन माण्हू जेको आम माण्हू हुनखे कंहिं बि क़िस्म जो को बि रिलीफ या फ़ाइदो न पइजी रहियो आहे। माण्हू जेके सख़्तु परेशान हाल बणियल आहिनि। हितां जी आवाम जेका आहे ठटे जी उहो मुतालबो कयो आहे त अटे जा जेके अघु आहिनि उहो मुनासिब अघु मुक़ररु कया विया आहिनि त जीअं आम वॾी महिरबानी अपडेट करण लाइ इकबाल जाखरो। नाज़रीन, इकबाल जाखरो अपडेट करे रहियो त ठटो ऐं भर पासे में बि अटो महांगो आहे, आवाम परेशान आहे, नोटिस वठण जो मुतालबो कयो वियो आहे।